तो खुश आयो तव्हांजा बचड़ा तव्हांजो माल तव्हांजो ओड़ो पाड़ो मिट माइट सब खुश आहिनि। अल्लाह जी ज़ात सरकार जे सदके तव्हां सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल हन्नानिल मन्नान अल्लज़ी खलक़ल इंसान व अल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल इंसि वल जान व अला आलिहि व अस्हाबिहि ज़विल खैरि वल इहसान। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीलत वजाहिदू फी सबीलिही लअल्लकुम तुफ्लिहून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। वेठो पुछी पंध वेठो पुछी पंध कर काहियार हलण जी वेठो पुछी पंध कर काहियार हलण जी अजो आदेसी मर सुबह मरंदो सबको छो त सुरमो सुफेदिय जो सुरमो
सफेदिय जो जॾहिं पातो जन तॾहिं ॾिठी तन अच्छाई आलम जी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गोठ रसूलाबाद जे पट ते वेहण वारो जतोई भाइरुनि जे दावत में अचण वारो तव्हां ऐं असां सभिनी खे लख लख मुबारकूं जो अल्लाह जी ज़ात हिन ज़िंदगीअ मां कुछ घड़ियों पंहिंजे याद में वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। मुसलमान भाइरो जीजल अमड़ जे पेट में अल्लाह जे हुक्म सां जॾहिं बचड़ो अची वेंदो आहे ऐं उन जे वजूद में साह पइजी वेंदो आहे उन ॾींहुं अल्लाह जी ज़ात उन जे वजूद में रूह विझी उन जो सॼो निज़ाम पंहिंजे कुदरत में लिखी छॾींदो आहे। जागो था कुंड वारा नौजवान ओछी कमीस वारा कचहरी न कयो, एॾा तवजह कयो। कंहिं वटि बि हिन ज़माने में वांदो टाइम न आहे, तव्हां वटि बि न आहे, मगर जेके घड़ियूं यार जी याद ला आया हो उहे यार जी याद में अचो त गुज़ारियो। दिल चाहे थी ॻोठ बहराड़ीअ जो आहे, मगर अॼु अल्लाह जो क़ुरान हिकिड़ी नुक्ते ते मां खोले खोले पढ़ण चाहियां थो। जेतिरो तव्हां इंतज़ार कयो आहे एतिरो तव्हां खे अल्लाह जो क़ुरान ॿुधाए करार ॾियण चाहियां थो। रुगी मुतवजे थियो मुंहिंजा दोस्तो, छो तव्हां खे ख़बर आहे त तव्हां जे आॾो जेको हिकिड़ो गुनाहगार नाचीज़ पंहिंजे मुर्शिदन करीमन जो अदना ग़ुलाम वेठो आहे, सवाइ मोहब्बत जी ॿियो असां वटि दुनिया जो जहान कोन्हे। छो त मोहब्बत जे मैदान में कुॾी पो काहे छॾ तूं साॻो सिर जो लाहूती लाहे, इश्क नागो आहे पर ख़बर खाधन खां पवे। लतीफ़ सरकार जा जेके ॿ शेर पढ़ियमि सम्झण वारा मुंहिंजे मौज़ू खे सम्झी विया। जंजी जंहिं पासे पहुच हुई उन मक़सद ते पहुची विया। बाक़ी ॿिया दोस्त तफ़सील में ॿुधण वारा थोरो तवजह कयो। तव्हां सां अमड़ जे पेट में अल्लाह जे हुक्म सां जॾहिं उन ग़लीज़ पाणीअ जे क़तरनि मां ठही शहज़ादा तयारु थियासीं, तव्हां असांजे जिस्म में रूह अल्लाह जे हुक्म सां पहुतो। उन ॾींहुं तव्हां असांजो पर्चो लिखिजी तयारु थी वियो। छाजो पर्चो लिखियो? केतिरो वक़्तु अम्मा जे पेट में रहणो आहे, केतिरो वक़्तु अम्मा जे पेट मां निकिरी हिन दुनिया ते रहणो आहे, छा छा करणो आहे, छा छा मिलणो आहे, छा छा ॾिसणो आहे। अल्लाह जी ज़ात सॼो चिठो लिखी तयारु करे छॾियो। जॾहिं सभु कुझु तयारु थी चुको, इहो ई हिकिड़ो जुमिलो अॼु मुंहिंजा दोस्त तोखे सम्झाइण थो चाहियां त जॾहिं सभु कुझु तुंहिंजो लिखियो तयारु थियो पियो आहे त तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो छा ते आहे? अल्लाह जे क़ुरान करीम सां तोखे मुंहिंजा दोस्त खोले ऐं वाज़े करे ॿुधाईंदुसि। का हिकायत न या कंहिंजो को शेर शाइरी न, अल्लाह जे क़ुरान करीम पंहिंजे मुक़द्दस आवाज़ में, अल्लाह जे पाक कलाम मुक़द्दस पंहिंजे इल्हामी ताक़त सां दुनिया खे ॿुधायो आहे।
त आए इंसान तू जेकी कुछ आही या मुझे अल्लाह जी रज़ा है, अल्लाह जी मर्जी है। पहली आयत अल्लाह फरमायो हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। मुझे सोने करीम रब जी ज़ात फरमायो अम्मड़ जे पेट में मां अल्लाह शक्लियों इए ठाहींदो हा जिए मां अल्लाह जी कुदरत चाहींदी आ। जंहिंखे बि जेका शक्ल आ न या तुंहिंजे मुंहिंजे वस जी न आहे, मुझे अल्लाह जी चाहत आ। अगर तोखे सुहिणो बनायो थई तॾहिं बि शुक्रानो कर, मुझे रब जी इहा मर्जी हुई। अगर तोखे मुंह जड़ो कारड़ो कोझड़ो बनायो थई तॾहिं बि शुक्र कर, इहा मुझे करीम रब जी मर्जी आ। ओहो रब थो फरमाए अम्मड़ जे पेट में मां जीअं चाहींदो हां इएं शक्लियूं ठाहींदो हां, रुगी शक्लियूं न ठाहींदो हां, सब कुछ लिखी ॾेई तैयार करे पो तोखे दुनिया ते मोकिलींदो हां। मुंहिंजा अल्लाह साईं जॾहिं सब कुछ लिखी थो छॾी असांखे दुनिया में करणो छा आहे? अल्लाह फरमायो अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात, मौत के भी मां अल्लाह तो सा गॾु पैदा फरमायो, जिंदगी के भी मां अल्लाह ही पैदा फरमायो। जिए तोखे पैदा कयुम इए ही मौत के पैदा कयुम, जिए तोखे पैदा मारींदुस इए ही वरी मौत के भी मारींदुस। मुझे करीम रब जे ज़ात फरमायो जिंदगी भी मां अल्लाह जी कुदरता, मौत भी मां अल्लाह जी कुदरता, तोखे तस्वीर ॾियण भी मां अल्लाह जी कुदरता। बस मां अल्लाह ॾिसण थो चाहियां, करीम रब छा थो ॾिसण चाही? लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, मां अल्लाह ॾिसण थो चाहियां त तव्हां मां सुहिणा ऐं सिधा कम केर थो करे। मौला ॿुधाए जो अॻे ई लिखी छॾियो आहे, जेको लिखी छॾियो आहे उहो त तोखे ख़बर आहे, वरी ॾिसण छा थो चाहीं? रब चवे थो भुलिजी न वञ मां अल्लाह बेॾोही हां, मां अल्लाह पाक हां न, मर्ज़ीअ जो मालिक हां न। मां अल्लाह जी ज़ात पंहिंजे कुदरत जे मथां कुछ बि आणण न चाहींदुसि, छो त मां अल्लाह तोखे दुनिया जे अंदर अकुल बि ॾेई मोकिलियो, समझ बि ॾेई मोकिलियो, ज़ुबान बि ॾेई मोकिली। इन्ना ख़लक़नल इंसान मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीह फजअलनाहु समीअन बसीरा। जागो था, थकल त ना हो न, मंज़िल त मुंह तई कई अमदा तां वेही थकजी पिया हुजो। चाहियो त मां तव्हांखे ॿ चार ॻाल्हियूं बि ॿुधाए सघां थो, दिलि चवे थी तव्हांखे क़ुरान ॿुधायां। छा ख़्याल आहे? राज़ी वेठा हो न? अल्लाह जो सुहिणो क़ुरान ॿुधो। मुझे करीम रब फरमायो ऐ इंसान मां अल्लाह जे ज़ात रुगी तोखे पैदा न कयो आ, पर मां अल्लाह जे ज़ात तोखे पैदा करण सां गॾु ॾिसण लाइ अखियूं बि अता फरमायो, ॿुधण जे लाइ कन बि अता फरमाया, ॻाल्हाइण जे लाइ ज़ुबान बि अता फरमाई, सोचण जे लाइ दिमाग़ बि अता फरमायो, हलण जे लाइ पैर बि अता फरमाया, कम करण जे लाइ हथ बि अता फरमाया। रुगी एतिरो न, मुझे करीम रब फरमायो इन्ना हदैनाहु सबील इम्मा शाकिरन व इम्मा कफूरा।
मुझे सुने करीम रब फरमायो ओ मुझा बना जी मुझा सुना करीम रब सब कुछ तो के मां अल्लाह अता फरमायो पर गडो गड मां अल्लाह तुझे हिदायत जो भी इंतजाम फरमायो हर दौर में मां अल्लाह ओहे हादी बनाए मोकिलिया जद मां अल्लाह जे प्यार जा पैगाम तव्हां ताईं पहुंचाया हर दौर जे अंदर अल्लाह फरमाए तो बाना मु तोखे निधण को न छडियो इए नाहे त जिए तू कहे बच्चे के 5 लाख रुपया दई चवे हाने जिए वणई ती वनी कर ओहो छा कंदो बाबा 5 लाख त दिना थई पर मुखे बुधाए भी सही त मुखे करणो चाहे कारोबार करणो आ त कीय करणो आ दुकान कढणो आ त कीय कढणो आ गाड़ी वठणी आ त केड़ी वठणी आ 5 लाख रुगी दियणो कम जा ना हन पर उन 5 लाखन के इस्तेमाल करण जो तरीको भी जेको पी औलाद के बुधाइंदो आ को जेको न सालिह औलाद हुंदो आ ज फरमान बरदार औलाद हुंदो आ ओ पांजे पी जो जीव करे चवण वठंदो आ जदे ओ अब्बे अम्मा जो चवण वठी कदम वधाइंदो आ मुजो रब उन जे ला आसानी जा रास्ता खोले छडींदो आ मुझे सुने करीम रब फरमायो ओ मुझा बना जी मुझा सुना करीम रब जी बचपन में मां अल्लाह जी जात तुझे रहनुमाई अल्लाह तुझे जीजल अमड़ के बनायो ऐ तुझे सुने पीउ के बनायो ओहा जीजल अमड़ ऐ तुझो मिठड़ो पी बचपन में तो के लोलियों दई सुनियो सुनियो बोलियो सिखारीन यो इंतजाम मां अल्लाह इन जे ला फरमायो त तो के बचपन जी बे खबर पवे त बचपन में मुके हलण कैसे खारियो गालाण कैसे खारियो पीहण कैसे खारियो एक बे सा दिसण कैसे खारियो मुझे अल्लाह फरमायो जेनी मल तो के अकुल सलामत आयो त तो के मुझे महबूब जो पैगाम पहुतो त तो के दुनिया जो वाटू देखारण वारा इहो अब्बो ऐं अम्मा तो के मां अल्लाह जे कुर्ब जो वाटू देखारण वारा जेके मां रब जे रस्ते जा राही हने सच चवंदो जेकॾहिं हिकिड़ो पीउ पंहिंजे बच्चे खे रस्ता बि सभु दसे दौलत भी दे वाटू भी बुधाए ऐं उहो बच्चो दौलत भी खणे अब्बो भी सॾे पर अब्बे जे चवण ते अमल न करे जवाब ॾियो पीउ जे हैसियत में जेके पियर हो वेठा उहे जवाब ॾियो दिल तुंहिंजी ठरंदी या दिल तुंहिंजी ॿरंदी जवाब कोन था ॾियो औलादी जेके औलाद वारा वेठा हो बस उहे रुगी जवाब ॾियो जेके बे औलादी हन अल्लाह उन्हनि खे नेक सालिह औलाद अता फरमाए जेके कुंवारा हन खुदा उन्हनि खे जल्द औलाद ॾियण वारियूं घर वारियूं नसीब फरमाए औलाद वारा जवाब ॾियो अगर बच्चो पंहिंजे पीउ जो चवण न वठे त अब्बे जी दिल ठरंदी या ॿरंदी जवाब ॾे ॿरंदी जॾहिं न अब्बे जी दिल ॿरंदी पोइ अब्बो छा कंदो एडो तवा खामोशी अख्तियार था कयो ॼण त घर में मामला थींदा ई कोन्हनि के जवाब ॾियो दोस्तो प्यार में समझाईंदो दोस्तन के चवंदो ओड़े पाड़े के चवंदो त मुझे बचड़े के समझायो इए न करे जॾहिं बचड़ो हथूं ट्रपी वींदो ओहो पीउ मजबूर थी ऐलान कंदो ओ दुनिया वारो पुट त मुंहिंजो आ मगर मां पीउ जे चवण में नाहे हाणे मुंहिंजो हिन सां कोई तालुक नाहे इन सां केर भी देती लेती न करे अगर
अगर कंदो त मुझो ज़िमो नाहे मुझो हिन सां वास्तो नाहे मूं हिन के घर मां कढी छॾियो आहे बि सॻो पीउ जिक्र भी उन जो आ पर जे चमण नथो वटे घर मां कढियो थो छॾे इहो तुंहिंजे दुनिया जे प्यार करण वारो पीउ आ हिकिड़ी निगाह अर्शे मुअल्ला ते त कर 40 साल गुज़री वई अल्लाह तोखे सभु कुझु ॾिनो खीर ॾिना पुट ॾिना बचड़ा ॾिना इज्जत ॾिनी माल ॾिनो अखियूं ॾिनियूं ज़ुबान ॾिनी कन ॾिना हथ ॾिना पेर ॾिना पनियूं ॾिनियूं बाग ॾिना मिल्कियतूं ॾिनियूं ज़ाल ॾिनी सभु कुझु ॾिनो क़ुरान करीम हादी बनाए मोकिलियो मदीने जे मीर खे मोकिलियो औलिया अल्लाह खे अल्लाह मोकिलियो तॾहिं बि तूं 40 सालनि में यार जे आॾो पेशानी कान झुकायई खुदा जे वास्ते जवाब ॾे कॾहिं इहो आवाज़ आयो थई त मुंहिंजे फर्श तां निकिरी वञो जवाब दे मुसलमान ओ बेवफा जवाब दे खुदा जे वास्ते सच जो जवाब दे अगर तुझो पुटु 2 महीना 6 महीना तुझो चवण न वठे उनके घर मां कढण जा ऐलान कंदो वती अखबारुन में लेख ॾियारींदो तो वती लेकिन जंहिं रब जे ज़ात खे भुलाए छॾियो अथई जंहिं मदीने जे शहनशाह सां नातो टोड़े छॾियो अथई खुदा जे इज़्ज़त जो कसम मुझे मदीने जे मीर जे पाक ज़ुबान मुझे अल्लाह तो के पैगाम ॾिनो आ ओ 50 साल पंहिंजी गफलत में जिंदगी गुजारण वारा ओ 60 साल मां अल्लाह जे दर खां दूर रहण वारा जहिड़ो आहीं तहिड़ो मुंहिंजो आहीं मुझो रब तो फरमाए जहिड़ो आहीं तहिड़ो तू मुंहिंजो आहीं मथे अर्श दे निहार तू गुनाह करे करे थकजी पयो आ मगर मां अल्लाह जी रहमत अज भी तुझो इंतजार करे कान थकिया मुसलमान खुदा जे वास्ते गौर कर मुझो अल्लाह फरमाए तो बान्हा तू गुनाह करे करे थकजी पयो आ पर मां अल्लाह जी रहमत दे त ॾिस अज भी मुंहिंजी रहमत पाक फुके जो तोखे सरड़ा कंदी आ ओ मुंहिंजा बाना जहिड़ो आहीं तहिड़ो हली आ ओ मुंहिंजा बाना जहिड़ो आहीं तहिड़ो हली आ बस रुगी अखियुनि खे आलो करे मां अल्लाह जा जो मौला मूंखे मुआफ़ कर ॾिस त मां अल्लाह नरवी तोखे मुआफ़ तो कयां कीअं तो के अर्शों अॾे छॾिया मुझा सोना सभिनी सां निभायो थो मिटन सां भी निभायो थो दोस्तन सां भी निभायो थो सभिनी सां विसारियो थो त हिक खुदा के बियो मुझे महबूब मुस्तफा के सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हाने इते हिकड़ो जुमलो जेको मुझो बुनियादी मकसद इजाजत दियो त खोले बयान करण तो चाहियां वो केड़ो जुमलो आ जे असा जे दिमाग जे मथा एड़ी अंध जी पट्टी चाढ़े छडिया जो भुलाए बि वेठा हूं कबूल भी नथा कयूं त असां भुलायो ॿुधण चाहियो था भुलाए भी वेठा हूं मगर पो बि असां जे मथा एड़ी अंध जी पट्टी चढ़ी वई आ कबूल नथा कयूं त असां भुलायो आ मानड़ी खाई करे शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्रानो अदा शुक्र त कयो थम अचो त मां तव्हां के इंसान जे उन अज़ली दुश्मन जे मुझा दोस्त उन जगह ते वठी हला जह अल्लाह जे ज़ात सां कीअं कलाम कयो खुदा जे ज़ात उनके केड़ो जवाब दिनो इजाजत दियो त 7-8 कुरान जो आयतूं पढ़ा तव्हां जी दिल ठरे असां सभिनी जी वाग मदीने वरे पढ़ा रब जो कुरान तव्हां सां सभिनी जो दुश्मन केरा तव्हां चो था जे मूंखे तावीज़ विधा ईअं न मूंखे तावीज़ विधी मुंहिंजो कारोबार रोके छॾी तावीज़ विधई तॾहिं त मुंहिंजे बाग जो माल सुकी वियो तावीज़ विधई तॾहिं त मुंहिंजे घर में बीमारी ख़त्म कोन थी थिए खुदा जो वास्तो खुदा जो वास्तो थव इन सजण साईं जे फ़कीर जो ही पाहड़ू कबूल कयो पंहिंजे दिमाग़ मां इहा
गंदी सोच कढो जेके रब रखे उनके कोई न चखे जेके मुझो अल्लाह रखे उनके कोई न चखे सोची न तो मुसलमान जेडी मल आधी रात जो ओहारी जेडी मल आधी रात जो हेडन ढपन में केलन जे बाग में गंद जा ढेर हुंदा हन तोखा तो पुछा कख जे हेठों लखा उते जे वासिंग वेठा हन तोखे खबर काने लुंडियूं वेठियूं हन तोखे खबर काने चुहड़ा वेठा हन तोखे खबर काने हण खण वेठा हन तोखे खबर काने जवाब दे मुसलमान इनन मिलनी मुसीबतन का तो केर तो बचाए जवाब त दे तो में ताकत है तो में त एतरी भी ताकत ना है वात भी तुझो आ पानी बे हथ में तुझे आ खाधो बे हथ में तुझे आ शौक सा केदी मल पानी तो पी शरबत तो पी तू मोकले वात मां रहियो आ कदे बी निड़ी व्यो आ या कोन व्यो आ जवाब दे कदे मानी बी निड़ी वही थव कदे पानी बी निड़ी वींदो आ जदे साह घुटबो आ के जो डिठो थवो ने के कई सूरत में कि अखियूं हेडियूं थी वींदियूं हन मुक्कू कंध में हणदा हो तदे उन जो हो सरड़ो रुगी निकरंदो आ हे चाहे मुजो अल्लाह तो के देखारण तो चाहे ओ ला गर्ज इंसान ओ लापरवाह इंसान अल्लाह चे तो तुझो बेनियाज रब तो के हुक्म तो करे त पंहिंजे रब खे न विसार इन बात मां गिरह मोकलण जो त अख्तियार तोखे दिनो थम मगर अंदर पहुंचण खां पो केहड़ी रंग जे जरिए केहड़ी नली जे जरिए तुझे मादे तई पहुंचंदो रब चवे तो इहो अख्तियार तुझो ना है इहो अख्तियार तुझे अल्लाह जी जात जो मानी के मोकलण जी नलकी अलग आ पानी के मोकलण जी नलकी अलग आ साह वारी नलकी अलग आ सोच त सही मुसलमान तू केड़ी तरफ तो पे वनी मुझो अल्लाह तो फरमाए बात तो हिकड़ो ही आ हे फाटक तो हिकड़ो ही आ इन हिकड़े फाटक मा पानी भी तो इन्हे मा मोकले छडियो मानी भी इन्हे मा मोकले छडी साहब उतहु तो पे खणी अल्लाह फरमाए तो दे खबर कदे तुझे पानी वारे नाली तुझे मानी के रोक्यो आ कदे तुझे मानी वारी नाली तुझे पानी के रोक्यो आ कदे तुझे साह वारी नली रोक्यो आ मौला कदे कदे ये थींदो आ पो चोंदा हूं बी निड़ी वयो आ अल्लाह चवे तो इहाई त मुजी कुदरत आ तो के करे तो देखारिया त मां अल्लाह अगर तुझो ही मोकलियल गिरह रुगी पांजे हद को बे पासे मोकलिया तुझे पानी वखे उनके खाधे वारी नाली में मोकलिया तुझे खाधे के साह वारी नाली में मोकलिया रब तो चवे हिकड़ो पल भी जिंदा नहीं रही सकदे रही तो जिंदा मां अल्लाह जे कुदरत हिकमत सा तो रही मुझो अल्लाह फरमाए तो तुझी ताकत केड़ी आ बाना तू कमजोर है अल्लाह फरमाए तो तू ज़ईफ है मु अल्लाह सा लेखो न कर रब चवे तो मां रब तो सा लेखो कयो आ हिकड़ो बल्ब बारींदो है बिजली जो बिल दई दई रड़ियो करे एहतजाज कंदो है त बिजली जो बिल घणो अचेयो अल्लाह चवे तो सोच मुझे सिज जे रोशनी जो कदे तो खा मां बिल वरतो आ अल्लाह फरमाए तो रात जो हिकड़ी रात बारण वारा मुझो चोॾीह जो चंड दुनिया के रोशन कंदो मां अल्लाह तो खा कने बिल भरियो आ मुझो अल्लाह तो फरमाए ओ ऑक्सीजन में वञण वारा इंक्यूबेटर में वञण वारा पंहिंजे पाण के लख लख रुपया हिकड़े ॾींहं ते मसनूई साह खणाइण वारा जॾहिं हमरा हलियो वेंदा त रखंदा अथस न वञी हुते मशीननि में लख रुपया रोज ॾींदो हई लख रुपया रोज मुझो अल्लाह तो चवे कॾहिं हिसाब त कर हुते लख रुपया रोज ॾींदो हई लेकिन साह अहिड़ो खणंदो हई जो मालिक वेठा कुल पढ़ंदा हन कैसा ॻाल्हाए न सकदो है रब तो चवे पंहिंजे रब जे कुदरत ॾे निहार केॾो न ज़िंदगी में तोखे सुहिणो साह ॾिनो अथई ऐं बग़ैर कंहिं पैसनि जे बग़ैर कंहिं बिल अदा करण जे उहे साह बि खणी रहियो हई घुमी बि रहियो हई हली बि रहियो हई अल्लाह चवे थो सोच मां ख़ुदा तोखे ॿुधाइण थो चाहियां अगर मां अल्लाह तुंहिंजे साह खे रुॻी थोरो सोढ़ो कयां त तूं ही नथो सघी मुंहिंजो अल्लाह फरमाए थो ऐं मुंहिंजा बाना खबरदार थी भुलायो भी उन्हीं खुदा के थई जेको सुबह शाम तुझी हिफाजत करे रहो
उन खुदा के तो भुलाई। ऐ मुसलमान, अल्लाह जे ज़ात बाबरकात कुरान करीम जे अंदर फरमायो अचो त मां उन दुश्मन जे तरफ तवा के वठी हला जे दुश्मन के अल्लाह कुरान करीम में खोले खोले बयान फरमायो आ त दुश्मन तवा जो केरा याद रखी छद मुजा दोस्त, दुश्मन तुझो पाड़े वारो ना है, दुश्मन तुझो मित्र माइट ना है, तुझो दुश्मन तुझे वजूद में वेठो आ। दुश्मन काथे वेठो आ? जवाब ने काथे वेठो आ? उन हिकड़े के सुञाण तो सभई तुझा दोस्त बणजी वेंदा। हिकड़े दुश्मन के सुञाण, सब तुझा दुश्मन जेके तू दुश्मन तो समझी ओए सब तुझा दोस्त बणजी वेंदा। अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो, बाड़ा 10 मिनट रुकी ना चुप करे वेहन। सजी सिंध में रसूलाबाद जा बार कोन विसरंदा आहिनि मूंखों, सची गाल अथव। छो त पूरी तकरीर में ॿारनि जो आवाज़ बंद न थींदो आहे, न त हूअं ॿिए हंधि ॿार त हूंदा आहिनि पर वरी चुप कंदा आहिनि, पर अल्लाह ताला वॾी हयातड़ी बख़्शे न। रसूलाबाद वारा ॿार ॾाढा रहमत भरिया आहिनि, उन्हनि जो आवाज़ बंदि घटि थींदो आहे। हलो ठीकु आहे, छॾे ॾियो पंहिंजो कमु कनि। अल्लाह ताला जा बानड़ो मुंहिंजे सुहिणे करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम में पहिरीं इरशाद फरमायो, ऐ मुंहिंजा बाना मां अल्लाह थी तोखे ॿुधायां थो, इन्न शैतान कान लिल इंसान अदुव्वम मुबीना। चो अल्लाह जो कुरान सचो आहे। जवाब दो अल्लाह जो कुरान। इते तो जो सूफी हुजे या साफी ही हुजे या हू हुजे, कहजी बि कान हलंदी बेनियाज़ रब जो कलाम। मुझे सुने करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो, शक न कजो मां अल्लाह जी ज़ात तव्हां के ॿुधाए रहियो हां त शैतान तव्हां जो खुलियल दुश्मन आहे। लिकल दुश्मन न मुंहिंजा दोस्त, खुलियल दुश्मन केरु आहे? जो शैतान। कंहिं ॿुधायो? चओ अल्लाह जे क़ुरान। जवाब ॾियो, केरु दुश्मन आहे खुलियल? अल्लाह जो कुरान सचो आहे। मुझे बेनियाज़ रब फरमायो, शैतान तव्हां जो खुलियल दुश्मन आहे। मुझे अल्लाह फरमायो, हाणे मां अल्लाह जे दरबार में अचो त उन शैतान तव्हां सां दुश्मनी शुरूआत कीअं कई आहे। रब जे कुरान जूं आयतूं पढ़ंदो हलां, जॾहिं अल्लाह जे ज़ात बाबरकात शैतान पलीत खे पंहिंजे दरबार मां तड़ण जो ऐलान कयो। अल्लाह जे ज़ात बाबरकात शैतान जे इबादत के खत्म करे छड़ियो, उन जे इबादत के मुस्तरद करे छड़ियो, उन जे सजदन के अल्लाह पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूलियत जो दर्जो अता न कयो। उन शैतान पांजे करीम रब के अर्ज कयो, ओ मुझा सुना करीम रब, ओ मुझा मिठड़ा करीम रब, मुझो हिकड़ो अर्ज कबूल कर। अल्लाह फरमायो, चओ छा तो चवी? मौला मुखे तड़े त रहियो आ, जन्नत मां कढी त रहियो आ, मर्जी तो मालिक जी आ, मगर मुझा सुना करीम रब हिकड़ो मुझो अर्ज कबूल कर। अल्लाह फरमाए, छा तो चवी? चवे तो आज़िरनी इला यौम युबअसून। तकरीर इल्मी तो पियो कया हुंदी आ शहरन में, पर अलाए छो दिल चयो त रसूलाबाद वारनि घणो इंतजार कयो। न त बहराड़ीअ में अक्सर ईअं थींदो आहे त हिकु ॿ किस्सो खणबो आहे जेको बहराड़ी जे माण्हूअ खे सम्झ में अचे, पर क़ुरान ॿुधो दिलि ठरंदी आहे। अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो, शैतान मां अल्लाह का अर्ज कयो, मौला मूंखे मोहलत ॾे। केतिरी मोहलत खपई? मौला क़यामत जे ॾींहं ताईं, इला यौम युबअसून, जेस ताईं न मुर्दा कब्र मां दुनिया छॾण वारा वरी उथनि, तेस ताईं त मूंखे मोहलत ॾे। अल्लाह जो क़ुरान पढ़ां। क़ाल इन्नक मिनल मुज़रीन इला
वक़्तिल मालूम। मुझे सोने करीम रब फरमायो मोहलत थई जेस ते इंसान कबर मां उथंदा तेसी मां अल्लाह तो के मोहलत दई छदी। मौला ताकत भी दे, रब जो ताकत भी दिनी में केतरी ताकत तो घुरे। अल्लाह अल्लाह चवे छा तो अल्लाह के क़ाल फ़बिइज़्ज़तिक लअग़वियन्नहुम अजमईन। ताकत घुरी अल्लाह जे ज़ात खां मुझे रब उन के ताकत ॾिनी चवे थो मौला तुझे इज्जत जो कसम नस्ले आदम के बर्बाद करे छॾींदुसि, नस्ले आदम के कोन छॾींदुसि, नस्ले आदम के तबाह करे छॾींदुसि। मुझे रब्बे ज़ुल जलाल फरमायुसि ऐ पलीत कीअं मुझे आदम जे नस्ल के तबाह कंदे। क़ुरान करीम में मुझा दोस्त शैतान जूं काॾे शैतान काॾे पलीत जूं ॻाल्हियूं काॾे पाक क़ुरान अल्लाह छो कयूं बयान इन जे ला तो ओ मुझे महबूब मुस्तफा जा उम्मतियो मां अल्लाह बयान तो कया तन सभिनी हकीकतुन के समझजो पांजे असली दुश्मन के सुञाणे मां करीम रब जे महबूब सां प्यार कजो। शैतान दुश्मन आहे अल्लाह जे दरबार में चवे तो मौला नस्ले आदम के तबाह कंदुस तुझे इज्जत जो कसम। अल्लाह जा बानड़ो उनके ताकत कह दिनी जवाब दियो कौन था ए एडियो गाली तो ताके कुरान मां बुधाया जो जेड़ो तेड़ो सुबाने ताजे भर में पी ही कोन सकंदो पर तार की हिम्मत करे बुधो ए मौका कदे कदे इंदा था। अल्लाह जे ज़ात बा बरकात उनके ताकत दिनी हुन कसम खयो मौला कोन छॾींदुसि कंहिंखे।